कराची जे शाहनवाज़ शहर ॻोठ में मंशियात फ़रोशी जी रोकथाम लाइ एहतजाजी मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें सियासी समाजी क़ौम परस्त अॻवाननि, सान्हा वंदनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे मुतहरिक थी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ मुज़ाहिमती जिदोजहद जो ऐलान कयो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि शाहनवाज़ शहर ॻोठ में सोशल वेलफेयर कमेटी जी मेज़बानी हेठि मुखिया चौक ते वॾो एहतजाजी मेड़ाको कोठायो वियो। उन मौक़े ते क़ौमी रागी बेदल मसरूर, अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान ग़ुलाम कंबर हाजाणो, सिंध अवामी सिथ जे सरबराह महर डिबाई, जसकम अॻवान इलाही बख्श बक, कामरेड शबीर राजपर, PP अॻवान ताज वसाण, जमात इस्लामी अॻवान हमादुल्ला भुट्टो, प्रोफेसर मंज़ूर खोड़ो, सचल वधो, मोहम्मद नवाज़ डाहिरी, अल्ताफ़ मेमण, PTI जे आफ्ताब गोपांग, सिंध जे नाले वारे अदाकार असद कुरैशी, क़ौमी रागी वक़ार मल्हा, रऊफ़ मुग़ैरी, सोहराब सूमरो, अली गुल मल्हा, मोहम्मद नवाज़ डाहिरी, इरफान आलमाणी, इरशाद लगारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मंशियात फ़रोशी असांजे ईंदड़ नस्ल लाइ नासूर आहे। तंहिं करे असांखे पंहिंजे नस्ल जी बका लाइ मंशियात फ़रोशी जे कुधे कारोबार खे रोकण लाइ मुज़ाहिमती जंग करणी पवंदी। अॻवाननि जो चवणु हो त सिंध जी तारीख़ में किथे बि मंशियात ठाहिण जी फैक्ट्री नाहे। सरकार ऐं रियासती इदारनि खे इहा भली रीत ख़बर आहे त मंशियात किथां अचे थी। पुलिस समेत एंटी नार्कोटिक्स फोर्स उन कुधे कारोबार जी सरपरस्ती करे पई। हुन चयो त असीं पंहिंजे ईंदड़ नस्ल खे तबाह थियण खां बचाइण लाइ मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ हाणे सिधी जंग कंदासीं, जेका मंशियात ख़त्म थियण ताईं जारी रहंदी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।